हजरत इज़राइल हिकड़ो हजरत इज़राइल अस्पतालन में मानू मरन उनन जो रूह केर तो कढे जवाब जहाज मथे किरेस ईरान जे सदर इब्राहिम रईसी जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए उन जो जहाज किरेस थियो उन जो रूह कब्ज़ कह कयो इज़राइल उन वक्त में जेके फलस्तीन में मुसलमान शहीद पिया थन उनन जो रूह केर पियो कब्ज़ करे अमेरिका में मरन पिया हिकड़ो इज़राइल लखन जगहुन ते जबलन में जंगलन में पानी में बरन में बहरन में हिकड़े सेकंड में लख जगहुन ते पहुंचे थो या नथो पहुंचे ईमानदारी से जवाब दियो पहुंचे थो या नथो पहुंचे किए तो पहुंचे किए तो पहुंचे जो अल्लाह जे ज़ात उनके ताकत अता फरमाई चो अल्लाह जे ज़ात उनके गालायो नथा इतरी भूख लगी थव गालायो अल्लाह जे ज़ात उनके ताकत अता फरमाया इज़राइल हिकड़ो फरिश्तो आ अल्लाह उनके ताकत अता फरमाए लख जगहुन ते हिकड़े मिनट में पहुंचे भी थो पांजो कम करे भी देखारे थो इज़राइल जो कम कहिड़ो आ मिलियलन के जुदा कंदो आ मिलियलन के जवाब दियो मिलियलन के जुदा कंदो आ जेको मिलियलन के जुदा कंदो आ ओहो लख जगहुन ते हिकड़े मिनट में पुजी सके थो पर जेको खुदा का विछड़ियलन के पंहिंजे रब सां मिलाईंदो आ वो अम्मा आमिना जो लाल गुलामन वट पहुंची सके थो या नथो पहुंची सके छा जेको खुदा जेको मुझो खुदा मलाइका के एतरी ताकत ॾियण ते कादिरा ओ जे महबूब ला रब कायनात सजाई उन यार के ताकत कोन ॾींदो जवाब दियो मुसलमानो अजीज़ाने मन बस यो नुक्तो समझाए मां हलां थो हाणे तवज्जो थियो मां स्पीड थोड़ी पांजी टाइम जे हिसाब सां वधाईंदो हलंदुस छो त मुंजा काफी मिनट अगे रहजी वया हजरत इज़राइल अल्लाह जे हुकुम सां जे वक्त में जे बाने जो रूह कब्ज़ करण जे लाईंदो आ मसलन मां तमा जे आडो नालो थो वठा उस्ताद इमामुद्दीन जे वालिदैन जे मथा आयो या मरहूम कुल हसन जमाली जे मथा जे वक्त में इज़राइल आयो अचो त मदीने वारे मीर जे दरबार में हलो त जदे इज़राइल ईंदो आ उन वक्त छा छा थींदो आ बुधाया अदा बुधाया या न जागो था जे जागो था दुरूद पढ़ो सल्लल्लाहु ताजे न थधे आवाज ते मुखे भी थध थी वठी नमू तहां के नारे जो चयो आ नमा तहां के चवा तो तहां रड़ी करे सुभान अल्लाह न ये न सिर्फ मूसा गालाइंदा जो त मुखे पक थी ते जागो था हाय खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांदी दई मणा मिट्टी जा हाय खणी कुछ वया कीन ओ खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांदी दई मणा मिट्टी जा पाए वेस सुहना घुमदा जेके घुमदा जेके वडे नाज़ नखरन सां मिलंदा जेके मिलंदा जेके वञी वे
सपाए ओ यार वनी वे सपाए अज सुता थई कफन जा लटे आया कांधी दई बना मिट्टी जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी दई बना मिट्टी जा होया मैं फिल्म जा जेके मोर माणू जेके मोर माणू वदसू हमें से शहज़ोर माणू शहज़ोर माणू जो कब्र में सुता थई कब्र में सुता थई यार जेके पलियल हा इसन जा लटे आया कांधी नहीं बना मिट्टी जा अदा फानी आगे इसारो ज़मानो इसारो ज़मानो जवे सच थो तोखे ही आशिक निमाणो ही ताहिरी निमाणो अदा फानी आगे सारो ज़मानो सारो ज़मानो जवे सच थो तोखे नादिर निमाणो नादिर निमाणो करे व्या जुदाई यार करे व्या जुदाई अदा मीर मोहम्मद करे व्या जुदाई जे हो जानी जिगर जा लटे आया कांधी दई बना मिट्टी जा एतरी औकात थे मुसलमान पांजे औकात में रह यार कुछ को न थे तुझो सब कुछ इते पयो होंदो तुझा तो सा गद अमलन का सवा कुछ भी को न मुझे मदीने जे मीर जा दीवानो इस्राइल अलैहिस्सलाम मुझे मदीने वाले मीर फरमायो अल्लाह जे हुक्म सा जदे कह जो रूह कब्ज करण जे लाइंदो हर इंसान सा अल्लाह जे हुक्म सा कुल्हन ते वेठल ब मलाइक गड हुंदा घणा मलाइक वरी जो घणा मलाइक छा कंदा अचो कुरान खां पुछो कंहिं खां पुछो व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून एकड़ो सजे कुले ते वेठो थई एकड़ो खबे कुले ते वेठो थई सजे कुल्हे वारो अल्लाह जे हुक्म सा तुझो ने क्यों लिखंदो आ ओहो बिस्तरे में लिखी करे जिक्र करी या दुनिया का लिखी करे जंगल में इबादत करी
सब कुछ तुझो लिखंदो वींदो आ ऐं खबे कुल्हे वारो अम्मा खां लिखी फोन ते ॻाल्हाई या बाबे खां लिखी वञी दोस्तन सां शराब पी या अबे अम्मा अदे खां लिखी वञी रात जो चोरी करी या को गुनाह जो कम करी अबे अम्मा त को न ॾिठो ॾिसण वारो त ॾिसी रहियो आ पर उन जे हुकुम सां लिखण वारो बि लिखी रहियो आ मता चवी त केर कोन थो ॾिसे मता चवी त केर कोन थो ॾिसे असांजो अकुल एतिरो आ अम्मा त कान थी जागे बाबे खे निंड्रा सब निंड्रहन विहाणो विच में रखी सवड़ ॾेई आस्ते आस्ते लिकी दरले जी कुंडी अटकल सां ॾेई ॿाहिरि निकिरी बाबे कोन ॾिठो आ अबे अम्मा कोन ॾिठो आ मथे निहार तुंहिंजे पैदा कंदड़ त तोखे ॾिठो आ जन खे निंड थी अचे उन्हनि खां टिजी थो ला तअखुज़हु सिनतु वला नौम जेको निंड कंदो ई कोने उन ज़ात खां टिजी नथो जंहिं अबे अम्मा जे हथ में न तुंहिंजी ज़िंदगी न मौत न इज्जत न ज़िल्लत उन्हनि खां टिजी थो जंहिं करीम रब जे हथ में तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजो मौत तुंहिंजी इज्जत तुंहिंजी ज़िल्लत उन खां नथो टिजी हाणे जवाब ॾियो अकुलमंद या बेवकूफ़ छो नथा ॻाल्हायो नंढड़े ॿार खां टिजे गाह करण थो वञे चोरी नंढड़ो ॿार पे थो खेॾे उन खां टिजे थो वॾो हमराह कुहाड़ीअ सूंदो वेठो आहे उन खां नथो टिजे इहो चरियो आहे या अकुल वारो समझो था न दोस्तो ॻाल्हि समझ में अचे थी न तव्हां चरिया आहियो या सियाणा आहियो थोड़ो हो रहा अदा सियाणा आहियो या चरिया आहियो केर बाहे जेको पाण खे चरियो चवंदो साईं गुल मोहम्मद को आहे बादशाह ऐलान कयो बादशाह भरी कचहरीअ में ऐलान कयो जेको चरियो आ उहो उथी बीहे सभिनी निहारियो बादशाही ऐलान बादशाह चवे थो जेको चरियो आ सो उथी बीहे माराई दे देर को न कंदो त मुंहिंजी महफ़िल में चरियो छो आयो आ सभई जेके चरिया हुया उहे बि पंहिंजे पाण खे सियाणो सॾाइण लॻा पंहिंजा हथड़ा मोहड़ो ठाहे सीढ़ियूं ठाहे वेही रहिया हिकिड़ो अल्लाह जो आशिक़ कुंड में वेठो हो खुदा जो जाकिर बनो वेठो हो खुदा जो शाकिर बनो वेठो हो उन्हें ॾिठो त हे सभई चवनि था पिया सियाणा हो उहो उथी बीठो बादशाह मां चरियो हाँ जेॾी महिल बादशाह ॾिठो त सॼी महफ़िल में हिकिड़ो चयो मां चरियो हाँ बादशाह चयो हेॾे आ बादशाह जे सलड़े ते आयो बादशाह सवलनि लफ़्ज़नि में चवां तोले जी सोनी मुंडी कढी करे जेॾी महिल उनखे चीच में पाराई पोइ त हड़नी चयो अड़े ख़बर हुजे त असां रड़ियूं कयूं त असां चरिया जागो जागो बादशाह जे मुंडी पाराइण खां पोइ सभिनी चयो त असां चरिया आहियूं मगर उन मुंडी बि पाती अखिड़नि मां लुड़क बि लड़ी आया रोई भी ॾिनो बादशाह समझो गरीब आ खुशीअ में रोई रहियो आ बादशाह खे कहिड़ी ख़बर त जन जो नींहुं यार सां मिलियल हूंदो आ उन्हनि खे दुनिया जे सोननि ज़ेवरनि जी परवाह कान हूंदी आ उन अल्लाह जे ज़ाकिर शाकिर बने उहा मुंडड़ी संभाले रखी उहो ॾींहुं आयो जॾहिं ऐलान कयो वियो त बादशाह आख़िरी पसाहन में आ बादशाह जी ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हात आहिनि दुआऊं घुरो उन फ़क़ीर चयो परे थियो मूंखे पंहिंजे यार सां मिलण ॾियो जेॾी महिल फ़क़ीर बादशाह वटायो उहा मुंडी साईं ताज मोहम्मद हथ में खणी करे बादशाह जे साम्हूं बीही करे निहारे चवण लॻो बादशाह मुंडी सुञाणी थो बादशाह चयो हा सुञाणा थो कंहिंखे ॾिनी
चरे खे ॾिनी हम कंहिंखे ॾिनी है चरे खे ॾिनी हम उन चरे सदाइण वारे बादशाह खे चयो अॼु जवाब ॾे जेॾी महिल निकिरंदे हुए 8 ॾींहं तुंहिंजे लाइ तयारी कई वेंदी हुई जेॾी महिल शिकार लाइ निकिरंदो हुए इलाइक़ा साफ़ कराया वेंदा हुया जेॾी महिल हसन जमालीअ जे ॻोठ वेंदो हुए रस्ता बुहारिया वेंदा हुया जेॾी महिल ओड़े पाड़े में वेंदो हुए तुंहिंजे लाइ सभु कुझु कयो वेंदो हुयो तुंहिंजे अचण खां अॻु में सभु तयारियूं थींदियूं हुयूं या न चवे थो हा थींदियूं हुयूं ओ फ़कीर थो चवे दे ख़बर जिते तू वञी रहियो आ उन जे लाइ तो कहिड़ी तयारी कई आ जंहिं मुसाफ़िर थी सफ़र ते वञी रहियो आ तुंहिंजे लाइ त ॿिया तयारियूं कंदा हुया अॼु अकेलो जंहिं सफ़र ते पियो वञी उन सफ़र लाइ तो कहिड़ी तयारी कई आ जेॾी महिल फ़कीर इएं चयो बादशाह रोई ॾिनो फ़कीर चयो ॾे ख़बर अॼु तूं चरियो हई या मां चरियो तूं चरियो हई या मां चरियो बादशाह चयो मां चरियो फ़कीर चयो तूं ही चरियो होए सियाणो उहो नाहे जेको दुनिया खे समझे सियाणो उहो आ जेको पंहिंजे आख़िरत खे समझे चरियो उहो आ जेको पंहिंजी हकीकी मिल्कियत खे विसारे मक्का ते जो एकड़ हुजे अल्लाह ताला उन ते कुर्बान करे पंहिंजी 100 एकड़ ज़मीन छॾे दे इहो बेवकूफ़ आ ऐं मक्का दे वारी ज़मीन भी सिम वारी हुजे मक्का दे वारी ज़मीन भी मालिक चवे जेॾी महिल दिल चवंदी सही खसे वठंदो सही वरी उते बंगला ॾे इहो चरियो नाहे ॿियो छा आहे अपाणी मिल्कियत 100 एकड़ आ डी क्लास जी ज़मीन आ निहारे नथो चवंदो त अहिड़ो पागल ॿियो आहे कोन त पोइ सोची छो नथो तुंहिंजो असली अबाणो घर त क़बर आ मुक़ाम आ उनखे विसारे वेठो हई ऐं उन घर में राति ॾींहं वई थई हली जंहिंमें ख़बर बि कान थई त सुभाणे रहंदे या अॻे यार जो पैगाम ईंदो हलियो जवाब केरु चरियो ॻाल्हायो मुस्लमानो चरियो केरु आ छाते दिमाग़ ख़राब थियो मुसलमानो अखियूं खोलियो छाते दिमाग़ खराब थियो कोई अल्लाह जे हुक्म खां सवा ॼमी सके थो जवाब ॾियो अल्लाह जे हुक्म खां सवा ॼमी सके थो सभु जवाब ॾियो अल्लाह जे हुक्म खां सवा को पैदा थी सके थो नथो थी सके अल्लाह जे हुक्म खां सवा दुनिया में को ज़िंदा रही सके थो नथो रही सके अल्लाह जे हुक्म खां सवा को मरी सके थो नथो मरी सके ओ मुसलमान अखियूं खोल अल्लाह जे हुक्म खां सवा तू अची भी नथो सकी अल्लाह जे हुक्म खां सवा रही भी नथो सकी अल्लाह जे हुक्म खां सवा मरी भी नथो सकी तुझे हथ में आहे छा जंहिंते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आ तुझे हथ में कुछ भी ना है सब कुछ मुझे करीम रब जे अख्तियार में आ जे कदे उन मुझे करीम रब के राजी कंदे त मुझो रब तो चवे हिते भी अबदी जिंदगी दींदो मैं तो हुते भी अबदी जिंदगी ॾेई छॾींदो अजीज़ा ने मन मोटी अचा पांजी जगह ते त मुझे करीम मुस्तफा जा आशिको जै वक्त में हजरत इज़राइल के जो रूह कब्ज़ करण जे लाइ दुआ तो आऊं तव्हां खां तो पुछां माण्हू माण्हू सां मिलंदो सलाम कंदो जिन्न जिन्न खे ॾिसंदो सलाम कंदो मलाइक मलाइक खे ॾिसंदो जवाब ॾियो गौर सां मुझी अञा मां हाणे शुरू पियो कयां टाइम जो ख्याल न कजो थकजी पो त इशारो कजो मां बस कंदुसि ॾिसां पियो त जन मस्जिद में मूंसां गॾु बची खादिया उहे चवंदा हलियो हलियो बाक़ी जेके पोइते वेठा आहिनि साईं उन्हनि वीचारनि जो त कंहिंखे ख्याल कोन्हे त बहरहाल ऐं मुंहिंजा दोस्तो जे 5 मिंट बुख काटियव त वॾी ॻाल्हि कान्हे का यार राज़ी पवंदो इंशाअल्लाह बेड़ो पार थी वेंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे हुक्म सां कुल यतवफ़ाकुम मलकुल मौत लज़ी वुकिल बिकुम अॻिते सुणा
सुम्म इला रब्बिकुम तुरजऊन। मुझा महबूब जी मुझ करीम रब ऐलान करे दुनिया के बुधा इस्राइल पढ़ी को नहीं दुआ अल्लाह जे हुक्म साई दुआ तुझे वजूद में जेका अमानता वह खणी